अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गनावा आया संजा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। शरीफ फायरन जी अमर बेगम शमीम अख्तर जी जाती अमराज शरीफ मेडिकल कॉम्प्लेक्स में जनाज नमाज अदा कई वही। जनाज नमाज में शहबाज शरीफ, हमजा शहबाज, शाइखा खान अब्बासी, राणा सनावला, सियासी समाजी अगबाणन, नून लीग कारकुनन तोड़े वरियंग में शहरन शिरकत कई। बेगम शमीम अख्तर 22 नवंबर ते लंदन में लाडाणो करे वही हुई। मुल्तान इंतजामिया पीटीएम जे जलसे के इजाज़त ॾियण खां इनकार खां पोइ किला कहना स्टेडियम सील करे छॾियो। स्टेडियम ॾांहुं वेंदड़ समूरा रस्ता कंटेनर रखी सील कया विया। वॾे अंग में पुलिस एहलकार मुक़रर। पीडीएम तरफ़ां इजाज़त न मिलण बावजूदि सूमर ते हर सूरत में जलसो करण जो ऐलान। अली मूसा गिलानी ऐं अली हैदर गिलानी जी अॻवानी में मुल्तान में रैली। नून लीग, पीपी ऐं जेयूआई जा कारकुनन डंडो तोड़े स्टेडियम में दाख़िल थी विया। पुलिस ऐं कारकुनन विच में चक्रियूं। वफाकी सरकार पाकिस्तान स्टील मिल जे 4544 मुलाज़िमन के बरतरफ़ करे छॾियो। स्टील मिल जे तर्जमान बरतरफ़िन जा लेटर जारी थियण जी तस्दीक करे छॾी। मैनेजर ऐं असिस्टेंट मैनेजर समेत मिल जे ग्रुप T2, 3, 4 ऐं जीओ समेत मुख़्तलिफ़ ग्रुप जे मुलाज़िमन खे नेकाली ॾिनी वई। पाकिस्तान स्टील मिल मां बरतरफ़ी जो ॿुधी फौत थी वियल मुलाज़िम हबीबुर रहमान जे स्टील मिल टाउन वाली अल्लाह चौरंगी ते जनाज़े नमाज अदा कई वई। जनाज़े नमाज खां पोइ फौती मुलाज़िम जो लाश रोड ते रखी धरणो। पीपल्स पार्टी पाकिस्तान स्टील मिल जे 4,500 खां वधीक मुलाज़िमन जी बरतरफ़ी वारो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पीपल्स पार्टी बरतरफ़ कयल स्टील मिल जे समूरनि मुलाज़िमन खे बहाल कराईंदी। स्टील मिल मुलाज़िमन बदिरां इमरान खान खे बरतरफ़ थियणु घुरिजे हा। पीटीआई हुकूमत के मुआशी कत्ल करण न ॾींदासीं। कराची खां पोइ सखर लाइ बि तरक़ियाती पैकेज जो ऐलान कंदासीं। पीपी जी हुकूमत दौरान बि सखर में का बि तब्दीली नाहे आई। वफ़ाकी वज़ीर असद उमर जो सखर में तकरीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त सिंध जे तरक़ियाती कमनि लाइ वफ़ाकी सरकार सूबाई हुकूमत सां सहकार करण लाइ तयार आहे। सखर जी तरक़ी लाइ पैकेज तयारु थियण खां पोइ वज़ीर आज़म गुज़ारिश कंदासीं त पाण अची मंसूबनि जो ऐलान करे। पाकिस्तान में कोरोना तेज़ी सां वधण लॻो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 45 मरीज़ हयाती विञाए वेठा। फौतुनि जो अंग 7,942 थी वियो। 3,045 नवां केस ज़ाहिर। वबा सटनि जो अंग वधी 3,92,356 थी वियो। हिन वक़्त ताईं 3,67,553 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। नौशहरा फिरोज जिले में कोरोना वायरस जा 12 नवां केस ज़ाहिर। मुतासिरन जो अंग 1126 थी वियो। मटियारी जिले में कोरोना वायरस जा 14 नवां केस ज़ाहिर। मुतासिरन जो अंग 218 थी वियो। वधीक 9 मरीज़ सिहतयाब थी विया। मीरपुर ख़ास जिले में कोरोना जा वधीक 13 नवां केस ज़ाहिर। इस्लामाबाद हाई कोर्ट अल अज़ीज़िया विनफील्ड रेफरेंस में सज़ा ख़िलाफ़ नवाज़ शरीफ जी अपीलुनि ते लिखत में हुक्मनामो जारी करे छॾियो। FIA ऑफिसर 2 दिसंबर ते तलब। नवाज़ शरीफ जी तलबी जो इख्तियार बरतानिया ओमानी तरफ़ ॾेई खाते जे ऑफिसर खे बि तलब कयो वियो। मेहर वाक़े वारे केस में गिरफ़्तार जवाबदार ज़ुल्फ़कार चांडियो के सिक्योरिटी ख़र्चनि सबब मेहर खां पुलिस जी सख़्त फ़हरिस्त हेठि बख़्तरबंद गाॾी में दादू जे एज सेक्शन थाणे ते मुंतक़िल कयो वियो। थाणे जा दरवाज़ा आम माण्हुनि लाइ बंदि कया विया। थाणे ते छित ते बि एहलकार मुक़रर। पुलिस सॼे थाणे ते घेरियाण खे ठाणे छॾियो। सिंध बार काउंसिल जा उहिदेदार चूंडण लाइ पोलिंग जो अमल जारी। 33 उहिदनि तां
मजमूई तौर ते 150 खां वधीक उम्मीदवार उम्मीद मैदान ते लथल। कराची, हैदराबाद, सांगड़, घोटकी, मीरपुर खास, बदीन, ठट्टो, जामशुरू, दादू समेत ॿियनि शहरनि में पोलिंग बूथ क़ाइम कया विया। सूबे में 21,920 वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करे विया। पनाकिल में 6 पोरियत औरतुनि खे पंजाब में बांदी बणाए ज़्यादती जो निशानो बणाइण जो इंकशाफ थियो आहे। मुतासिर औरतुनि जो चवणु आहे त असां सां 1 साल पोरियो करण जी लिखत कई वई हुई। नौजवान छोकिरियुनि समेत 6 औरतुनि सां ज़्यादती थियल आहे। मिठी वेझो रोड हादसे में औरत फौत, 10 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। वधीक जांच कई थी वञे। मुझो खती आयो ख़ैर सां, आवाज़ थी सॾ ते सिंधी सक़ाफ़त जी वारिस सिंसदा आबाद हुजे जे सिरे हेठि 6 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं तेज़ थी वयूं। सिंध जी कुंड में तक़रीबूं, मच कचहरियूं, मौसीक़ी जूं महफ़िलूं, मलाखड़ा। स्कूलनि में थींदड़ इंडलठी प्रोग्रामनि में शागिर्दनि पारां टैबलोस पेश, क़ौमी गीतनि ते झूमरियूं ऐं शाइरी ज़रिए नमड़ खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी।